क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी चूंडुनि में अयाज़ लतीफ़ पलीजो 510 वोट खणी हिकु दफ़ो ॿीहर पार्टीअ जो सदर चूंडिजी वियो। पार्टी चूंडुनि में अयाज़ लतीफ़ पलीजो जे मदे मुक़ाबिल उम्मीदवार ज़ाहिद ओठो 90 वोट खणी सघियो। क़ौमी अवामी तहरीक जूं मरकज़ी चूंडूं हैदराबाद जे हिकु शादी हाल में कोठायल अज़ीम मुफ़क्किर रसूल बख़्श पलीजो जी 94वीं सालगिरह जी तक़रीब ऐं मरकज़ी कन्वेंशन दौरान थी गुज़रियूं। मरकज़ी कन्वेंशन खे ख़िताब कंदे अयाज़ लतीफ़ पलीजो चयो त रसूल बख़्श पलीजो सिंध ऐं मज़लूम अवाम जे हक़नि जो सिपह सालार हो। रसूल बख़्श पलीजो करप्शन, आमरियत, इंतिहा पसंदी ऐं अवाम दुश्मन जागीरदारी ऐं सरमाएदारी ज़ुल्म ख़िलाफ़ जंग में साबित क़दम ऐं अणथक जदोजहद कई। पलीजे सिंध जी अवाम खे वक़ार सां जीअण सेखारियो। हारिन, मज़दूरनि ऐं औरतुनि खे जदोजहद ज़रिए सिंध जो हक़ीक़ी मुहाफ़िज़ बणायो। हिन चयो त बल्दियाती इलेक्शन गैर मक़बूल, गैर जमहूरी ऐं गैर क़ानूनी हुई। वोट ख़रीद कया विया ऐं कूड़ा ठप्पा हया विया। अहिड़ी इलेक्शन खे रद्द करियूं था। अयाज़ लतीफ़ पलीजो चयो त अटे लटे ऐं अझे जो नारो हणी सिंध जी अवाम खे बुख, बदहाली ऐं बेरोज़गारीअ में उछलाए लखे ख़ानदान दरबदर कया विया आहिनि। इनकम सपोर्ट ऐं अटे जे नाले में नियाणियुनि, बुज़ुर्गनि ऐं नौजवाननि जी तज़लील कई पई वञे। अयाज़ लतीफ़ पलीजो चयो त पीपल्स पार्टी सिंध तोड़ण जी साज़िश में सहूलतकार बणिजी रही आहे। ज़रदारी जे चवण ते क़ौमी असेंबली में नवनि सूबनि बाबति कमेटी जोड़ी वई आहे। पीपल्स पार्टी इक़्तिदार लाइ सिंध जा मादनी वसीला वफ़ाक़ खे ॾेई अरिड़हीं तरमीम तां हथ खणी वई आहे। अयाज़ लतीफ़ पलीजो चयो त सिंध हज़ारे सालनि खां सिंधियुनि जो वतन आहे। सिंध ख़िलाफ़ का बि साज़िश कामयाब थियण न ॾींदासीं।